बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहजाद उमरानी तरफ़ां सिक भरियो सलाम क़बूल पे। उम्मीद तो कयां त तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा। दोस्तो, जेके कारोबार करणु चाहींदा आहिनि उहे पंहिंजो कारोबार जॾहिं बि स्टार्ट कंदा आहिनि त चंद ॾींहंनि खां पोइ अक्सर इहे दावूं हूंदियूं आहिनि त असांजो कारोबार सही नथो हले। हाणे कारोबार छो सही नथो हले, गिराक छो नथा अचनि, ऐं मजबूर थी उन्हनि जो दुकानु हमेशह ख़ाली रहियल हूंदो आहे। को बि गिराक उन जे दुकान ते ॾिसण में न ईंदो। हाणे इन शइ जी ॻोल्हा कजे त ख़ामी किथे आहे। अहिड़ो ई हिकिड़ो मौज़ू आहे, तव्हां सां शेयर थो कयां। उमेद त तव्हांखे पसंदि ईंदो, तव्हांजी तमामु घणी रहनुमाई बि थींदी। हिकिड़े माण्हूअ ॻाल्हि कई त मूंखे बाज़ार मां कुझु ख़रीद करिणो हुयो। इन जे करे बाज़ार में मां जॾहिं वियुसि त काफ़ी दुकाननि ते रश ॾिठुमि ऐं मां चाहियां पियो त कंहिं अहिड़े दुकान ते चढ़ां जिते रश घटि हुजे त जीअं तकिड़ो पंहिंजो सामान वठी वरी जीअं वापसि थियां। सॼो बाज़ार घुमियो आहियां, ॾिठुमि त हिकिड़ो दुकानदार आहे जेको मोबाइल ते ॻाल्हाए थो। उहो पंहिंजे मोबाइल में मशगूल लॻो पियो हुयो। मां जीअं दुकान ते चढ़ुसि त मुंहिंजे वञण जी ख़बर बि हुनखे न पई। उहो एॾो पंहिंजे मोबाइल जे ॻाल्हाइण में मशगूल हुयो। वीडियो कॉल ते ॻाल्हाए पियो, मुंहिंजे वञण जी हुनखे ख़बर न पई। उते पयल बेंच ते मां वेही रहियुसि। मूं ख़ामोशी अख़्तियार कई त जीअं इहे पंहिंजे ॻाल्हाइण मां फ़ारिग़ थिए त पोइ मां हिन सां मुखातिबु थियां। हुन माण्हूअ जी मोबाइल ते जेका कचरी, उहा बेहूदा कचरी हुई। कंहिं लेडीज़ सां उहो ॻाल्हाए पियो। जॾहिं उनजी मूं ते दीद पई त उन फ़ौरन कॉल बंदि करे मूं सां मुखातिबु थियो। उन चयो छा खपे? मूं चयो कुझु बि न खपे। मां उतां रवानो थी वापसि आयुसि। जॾहिं रस्ते सां अचां पियो त मूंखे पंहिंजे बचपन जो हिकिड़ो किसो यादि आयो। तक़रीबन मुंहिंजी उमिरि 9-10 साल हुई जो मूंखे घर अमां चयो त चपल छिगल आहे, हीअ चपल वञी मोचीअ खां ॻंढराए अचु। थेलीअ में मूंखे 3-4 जोड़ियूं चपल जूं विझी ॾिनई त मां जॾहिं मोचीअ वटि पहुची, मोचीअ खे चपल हथ में ॾेई, मोचीअ जे भरिसां हिकिड़ो पथर पियो हुयो, मां उन ते वञी वेही रहियुसि। जीअं मां उन ते वेठुसि त मोचीअ मूंखे तमामु किननि नज़रनि सां मूंखे ॾिठो। उन मूंखे चयो त तोखे पंहिंजे वॾनि तरबियत कोन सेखारी त मुंहिंजे रोज़गार जे मथां तूं वेही रहियो। हुन चयो, हे त रोज़गार कोन्हे। हुन चयो, हीअ मुंहिंजे रोज़गार जी जॻह आहे। हिन पथर ते मां पंहिंजा औज़ार जेके आहिनि त तेज़ कंदो आहियां, ऐं तूं वरी इन ते अची वेठे। उथ ई चौंपल खण, मां तुंहिंजी चौंपलियूं खे कोन ॻंढींदुसि। बहरहाल मां हुन खां माफ़ी वरिती, पर मुंहिंजी बेइज़ती बि ॾाढी थी। दिलि पई चए त हीअ पथर खणी मोचीअ जे मथे में हणां, जो हुन मूंखे 5 माण्हुनि जे अॻियां मूंखे ॾाढी मुंहिंजी हुन बेइज़ती कई। दोस्तो, त पोइ मूंखे ॻाल्हि यादि आई त रोज़गारु जेको करणु चाहींदो आहे, जेको पंहिंजे रोज़गार खे कामयाबु करणु चाहींदो आहे, त मोची वारी ॻाल्हि मूंखे यादि आई त मूंखे हिकिड़ो तमामु वॾो सबक़ु मिलियो त हिन हमराह जेको कपिड़े जे दुकान ते वेठो बेहूदा कचहरी पियो करे पंहिंजे रोज़गार ते, रिज़्क़ हिलाल कमाइण वारी जॻह ते, बचनि जी रोज़गार ते जेको बेहूदा कचहरी पियो करे मोबाइल ते, त तॾहिं माण्हुनि जे रोज़गार में बरकत न आहे हूंदी। ऐं हीअ पंहिंजो सिर्फ़ु टाइम पास कंदा आहिनि। उन्हनि जे खीसे में पैसा हूंदा आहिनि, घर में पैसा पियल हूंदा आहिनि, त उन्हनि खे रोज़गार जी परवाह बि कोन्हे। शायदि ईअं बि थी सघे थो त हिन जे कुल्हनि ते को वज़न कोन्हे, या दुकान जी जेका हली चली हिन वॾनि जी हूंदी। दोस्तो, हिन सॼी कचहरी जो मक़सदु इहो आहे त तव्हां जॾहिं बि को कारोबार करणु चाहियो त उन में अहिड़ी का बि कचहरी, अहिड़ी का बि वीडियो, अहिड़ी का बि बेहूदा कचहरियूं उते मोबाइल ते न कंदा कयो। जॾहिं बि दुकान में फ़ारिग़ थी वियो, न वरी अहिड़े दोस्तनि सां ई गॾु वेही के अहिड़ियूं कचहरियूं कंदा कयूं। छो जो हे तव्हांजे रिज़्क़ हिलाल जो हिकिड़ो अॾो आहे। अॼु तव्हांखे सिहत साथ ॾिनो, 5 रुपया आहिनि, तव्हांखे सिहत बि आहे, तव्हांखे 5 रुपया बि आहिनि। तव्हां कारोबार करण बि चाहियो था ऐं कारोबार हली थो पए। अगरि तव्हां पंहिंजे कारोबार जो, तव्हां रिज़्क़ हिलाल जो क़दुरु कोन कंदव, तव्हां यकीन कयो त तव्हांजी पछाड़ी जॾहिं थींदी त तव्हां इन शइ जे लाइ परेशान हूंदव। जेको मोचीअ पंहिंजी ॻाल्हि कई, उन में तमामु वॾो हिकिड़ो सबक़ु आहे त हिकिड़ो जेको पथर उन जे अॾे ते पियल हुयो, त उन चयो त हीअ मुंहिंजे रोज़गार जी जॻह आहे। हिन ते मां पंहिंजा जेके बि औज़ार आहिनि त मां उन ते ठपींदो आहियां। जॾहिं बि रोज़गार ते वियो, तिलावत हलाईंदा कयो, नात शरीफ़ हलाईंदा कयो, हमदे बारी ताला हलाईंदा कयो। ऐं असां मुस्लमान आहियूं त असांजो जेको ज़िकिर आहे, असांजो कारोबार आहे, कहिड़ो बि आहे, उहो अलाह जे नाले सां ई शुरू थींदो आहे। इहा असांजी हिकिड़ी निशानी बि आहे
ऐं उन में बरकत बि आहे। मां दुआ थो कयां त अलाह पाक तव्हांजे कयल हर रोज़गार में कंहिं बि मदद अता फ़रमाए, तव्हांजो रिज़िक़ कुशादो हुजे। आमीन। मूंखे कंहिं नए वीडियो ताईं ॾींदा इजाज़त। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अलाह निगहबान। नयूं कहाणियूं, घरेलू वाक़ियात ॾिसण लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा।